सॼी सिंध में भाण जी हथरादू खोट खिलाफ़ सिंध हारी कमेटी तरफ़ां चंबड़ शहर में एहतजाजी मुज़ाहिरो ऐं धरणो। वधीक तफ़सील वठूं था लाइन ते मौजूदा असां सां ब्यूरो चीफ फिदा हुसैन उमराणी। जी फिदा साहब। जी तव्हांखे ॿुधाईंदो हलां त सिंध हारी कमेटी तालुका चंबड़ ऐं आबादगारनि पारां ज़री यूरिया भाण जी हथरादू खोट ऐं सेठियुनि पारां भाण ब्लैक ते विकिरो करण खिलाफ़ कामरेड अरबाब रुस्तमानी, कामरेड गुलाब बिल, कामरेड ज़ुल्फ़कार खोसो, कामरेड महबूब लुंडी जी अॻवानी में एहतजाजी मुज़ाहिरो ऐं रैली कढी वई, जंहिंमें सियासी समाजी वर्करनि, शागिर्दनि, हारियुनि, मज़दूरनि ऐं आबादगारनि वॾे अंग में शिरकत करे सख़्त नारेबाज़ी कई। मुज़ाहिरनि जो चवणो त भाण जी हथरादू खोट करे आबादगारनि जो मुआशी क़त्लेआम कयो पियो वञे। कणिक खे अगरि भाण न मिलियो त फसल मुतासिर थींदा, जंहिंजे करे मुल्क में वॾो बहरान अचण जो ख़दशो आहे। तालुके चंबड़ में भाण जी हथरादू खोट करे 1800 वारी ॿोरी 3000 में विकिरो कई पई वञे। वॾे में वॾी सितम ज़रीफ़ी उहा आहे त तालुके चंबड़ में सरेआम शराब, चर्स, मैनपुड़ी, गुटको मिली रहियो आहे, मगर अफ़सोस सां आबादगारनि खे भाण नथो मिले। हिते जा करप्ट भाण जा दुकानदारनि वटि जॾहिं को आबादगार वञे थो त उहे चवनि था तरसो भाण ॾियूं था, बाद में चवनि था त 3000 रुपया भाण जी ॿोरी आहे। दुकानदारनि जी शिकायत असिस्टेंट कमिश्नर खे बि कई वई, मगर को बि खड़तेल नाहे निकितो। लॻे थो त असिस्टेंट कमिश्नर दुकानदारनि सां मिलियल आहे। जी चंबड़ वारनि सां हिकु ज़ुल्म आहे, इहा छो यूरिया छो बंदि आहे। जेतिरो ताईं आउं कोशिशि कंदुसि हिकु या ॿिनि ॾींहंनि जे अंदरि जेका यूरिया ऐं हिते जेका दुकान ते रखाए तव्हांखे जेको मिली वेंदो सभिनी आबादगारनि खे, पर यूरिया कोन मिली। मंशियात आम आहे पर यूरिया आहे कोन। तव्हां जिते वेंदव मनपुरी तव्हांखे मिली वेंदो, चर्च मिली वेंदो, ठरो मिली वेंदो, पर यूरिया नथो मिले। जिते इंसाननि जूं ज़िंदगियूं बचनि उहे नथा मिलनि, जिते इंसाननि जी ज़िंदगी खे ख़तमु कनि था उहे असां वटि सरेआम मिलनि था। असीं पुरज़ोर अपील था कयूं सिंध हुकूमत सां, सही छा आहे, हीउ लाल ऑर्डर आहे कोन जेको यूरिया बंदि थिए। तव्हां हथरादू ही खोट कयो वेठा आहिनि। हीउ ब्लैक ते जेको विकामे पियो इन में सभु हिसेदार आहिनि। 200 जे ॿी ॿोरी ते सभिनि जो हिसो आहे। हीअ जेका आहे असांजी मुआशी क़तल हीअ हिसेदारी जे मुताबिक़ थिए थो। यूरिया जी खोट एतिरी कान्हे जेतिरो ही हथ सां कयो एसी साहब है, आसफ वरई साहब उनके भाण ज़मींदार आबादगार तमाम सख्त मुतासर थी रहिया आहिनि, तबाह थी रहिया आहिनि। इन खां पहिरीं जेको असांजे चंबड़ में नकली दवाऊं भाण जी हले पियो, उन करायो ऐं उन सां गॾोगॾु जेको एग्रीकल्चर जो ऑफिसर सां जेके ज़िले जा आहिनि उहे न आला ऑफिसर, करप्ट ऑफिसर, उन्हनि छा कयो, उन्हनि सां डील करे उन्हनि खां पैसा वठी, लाखों रुपया वठी उन्हनि सां जेको छा करे ऐं असां ज़मींदारनि जो आबादगारनि जो मुआशी क़त्लेआम कनि था, असां उनजी मज़म्मत कयूं था। ऐं हिन वक़्तु जेको सॼे सिंध में बहरान हले पियो, भाण जो बहरान न आहे, हथरादू जेको साज़िश आहे, हीअ इंतिज़ामिया, हीअ जेके एसी इकट्ठी कयो वेठा आहिनि, ब्लैक ते पाण विकिरो था कनि, हिन जे ख़िलाफ़ु फ़ौरन क़ानूनी कार्रवाई कई वञे। तव्हां ॾिठो हूंदो त हींअर चंबड़ में जेको बि ज़मींदार वञे थो चवनि था भाण आहे कोन, वरी अधु कलाक खां पोइ चवंदा तव्हांखे भाण मिली वेंदो हलियो। वरी ॿाहिरि हिननि जा जेके ज़मींदार जेके आहिनि हिननि सां हिसे पत में शामिल आहिनि, उते जेको हज़ारे ॿोरियूं गुदामनि में पयूं आहिनि, चंबड़ में बि गुदाम पिया आहिनि। असां घड़ी घड़ी पुछे थो तव्हां मूंखे निशान थी करे ॾियो, बाबा तव्हां पोइ हिते छाजे लाइ वेठा आहियो? इहो कमु तव्हांजो, तव्हांखे असां एप्लीकेशन ॾिनी आहे, इहो तव्हांजो कमु आहे, तव्हांजी जेको इंतिज़ामिया जो कमु आहे, अव्हांखे ख़बर कोन्हे। तव्हांखे हिसो पती मिले थो उन जी तव्हांखे ख़बर पवे थी, भाण जी तव्हांखे ख़बर कोन्हे किथे किथे भाण पियो आहे। वॾा वॾा जेको ज़मींदार आहिनि उन्हनि जे भांडनि ते ओटाकनि ते जेको हज़ारे ॿोरियूं भाण जी पियूं आहिनि, उन में हुननि जो शेयर आहे। वॾे में वॾी सितम ज़रीफ़ी इहा आहे जो हिते तालुके चंबड़ में मैनपुड़ी, ठरो, चर्स, आफ़ीम, शराब सरेआम मिले, पर हिते असांखे भाण कोन थो मिले। हिते जा ज़मींदार जा जेके आहिनि या जेके आबादगार आहिनि उन्हनि खे हिते जा जेके सेठिया आहिनि जेके हिननि खे करप्ट जेके सेठिया आहिनि इहे पहिरीं चवंदा त भाण आई कोन ऐं पोइ चवंदा त 2 मिंट वेहो त असीं तव्हांखे 3000 रुपया ॿोरी था ॾियूं। इन जे ख़िलाफ़ु असां असिस्टेंट कमिश्नर चंबड़ खे बि एप्लीकेशन ॾिनी, पर आउं हिते खुलियम खुला चवां थो असिस्टेंट कमिश्नर चंबड़ बि हिन जी करप्शन में शामिल आहे।